अस्सलाम वालेकुम या अली मदद प्यारा सिंधवासियो। जी तो मैं तव्हांजो पंहिंजो वेही तकिड़ो जीअं त सुबुह खां वठी असांजे पहिरीं प्यारे भाउ अली शेर गबोर ऐं ज़मा ख़ासकेली जेके ॿई तारीफ़ जा मुहताज न आहिनि, जंहिंजे बारे में तमामु ग़लति पोस्टियूं दोस्तनि रखियूं, त उन्हनि दोस्तनि खे ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त मूंखे ॾुख इरशाद जागीरानी साहिब जो बि आहे, त उहो बार बार पुछंदो रहियो त तव्हां कहिड़ियुनि सिन्फ़ुनि में शाइरी कई आहे, ऐं थी सघे तो अली शेर साहिब खे सिन्फ़ जे हिसाब सां कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके अहिड़ा शाइर बि आहिनि, अॼु बि मौजूदु आहिनि, जिन जा मां नाला वठंदुमि त पीर बख्श सोलंकी साहिबु टुफण पढ़ियल आहे। हीअ कुदरती ॾात हूंदी आहे, हीअ कुदरती हिकिड़ो इल्मु हूंदो आहे, हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे। आवाज़ कंहिं राग जो कंहिं ठेके जो मोहताज न आहे, लफ़्ज़ बि कंहिं वज़न बहर जा मोहताज न आहिनि। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ सॼी ज़िंदगी सिर्फ़ु माण्हू वज़ननि बहरनि में ठेकनि में गुज़ारे छॾे। चलो इरशाद जागीरानी साहिबु शाइर जी हैसियत शाइर कर थी करे बार बार अली शेर सां बहस करणु लॻो, बार बार ज़मा सां बहस करणु लॻो इन ॻाल्हि ते। पोइ शायदि हू पाण खे चिमकाइणु पियो चाहे त इहा जे टुकड़ी पोस्ट कढी करे रखंदा त अञा मुंहिंजो वधीक नालो थींदो, पर जूनियर जूनियर हूंदो आहे, सीनियर सीनियर हूंदो आहे। तव्हां कंहिंखे एज़ ए गेस्ट घुरायो था महिमान करे, त उनखे रिस्पेक्ट ॾियो, उनखे मोहबत ॾियो। जेको फ़नकार तव्हां वटि अचे थो, जेको बि फ़नकार हिन वक़्त ताईं सुभाणे खां वठी इरशाद जागीरानी सां इहो असां सां वाइदो करे अहद करे जेको शाइर ईंदो उहो पंहिंजूं सॼियूं सिन्फ़ूं खणी ईंदो, सॼी सिन्फ़ुनि में जा कलाम ॿुधाईंदो। जेको फ़नकार ॻाईंदो पहिरियों राग ॿुधाईंदो त हीअ राग आहे, हिन जो हीअ ठेको आहे, हिन जी हीअ मात्रा आहिनि, हीअ आरोही आहे, हीअ आमिरोही आहे, सॼो ॿुधाईंदो त पोइ उन फ़नकार खे विहारे। न त इरशाद जागीरानी तूं कंहिंखे फ़नकार खे पंहिंजे प्रोग्राम विहारी न, तूं माना शाइर न आहीं। तो शाइर हिकिड़े जी बेइज़ती कई आहे, सॼो सिंध सॼे जी बेइज़ती कई आहे शाइरनि जी। तोखे सीनियर जूनियर जो को शर्म हया न थियो आहे? घुराए थो प्रोग्रामनि में, हिते तूं बेइज़ती थो करे। ज़मा जहिड़ो हिकिड़ी सिट त तूं लिखी ॾेखार। तूं बि त इहा ॻाल्हि पंहिंजी सोट सॻी फलाणी टीरी मटीरी कंहिंखे बदनाम करे फ़नकार थी पोइ छा? माण्हू पंहिंजूं पंहिंजे गिरेबान में ॾिसे, हिकु आङुर जॾहिं ॿिए ते खणिजंदो आहे न त टे आङुरियूं पाण ॾे विझनि थियूं। ऐं मूंखे यकीन आहे या तव्हांजे इदारे जी मां पोस्ट थियल आहे, जो की जंहिं वीडियो ठाही आहे न, ईअं कंप्यूटर या यूट्यूब ते न चढ़ियो, अॻु में अची वियो तव्हांजो प्रोग्राम जी अली शेरी वञी तव्हांखे वञी लॻो ज़मा ख़ासकेली। शर्म कयो यार, सीनियरनि सां ईअं था कयो, ईअं तव्हां फैज़ वठंदो, दिलियूं रंजाए सीनियर तव्हां फ़नकार सॾिबो, दुनिया में इज़त माणींदो त असां फ़नकार आहियूं। तोखे भाउ घणा राग ईंदा आहिनि? अचु हिते, अचु मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए त तोखे घणियूं सिन्फ़ूं ईंदियूं आहिनि, घणा राग ईंदा अथई। तुंहिंजे पोस्ट रखण सां असां शाइरनि जी ऐं असांजे परस्तारनि जी, असांजे माण्हुनि जी केतिरी दिलाज़ारी थी आहे तोखे ख़बर आहे? सस्ती शो त खपई आहे, सफ़ा सस्ती खपई। चरिया भेण मूंखे बाहि ॾाढी तो थिए थी इरशाद जागीरानी, भले तूं तुरम ख़ान हुजे पंहिंजी जॻह ते, तोसां शाइरनि जी दिलज़ारी थी कंदे। ऐं मां सिंध टीवी जे इंतिज़ामिया खे बि गुज़ारिश कंदुसि त अहिड़े वाहियात होस्ट खे हटाए वञे, जेके का ख़बर कोन्हे न ॻाल्हाइण जी न छाजी। वाहियात कलाम ॻाए थो, पाण होस्ट करे थो 2 कलाक वेही, तोखे छाजी अदब जी ख़बर आहे? छा अदब लिखियो थी? ऐं लफ़्ज़ कंहिंजो मुहताज न आहिनि। छा साईं जो शेर आहे त कंहिंखे राम मिलियो, कंहिंखे वोड़ी ते वरिया थिया, कंहिंखे राम मिलियो हिकु राति में। तोखे सीट मिली आहे, हिकिड़ा सादड़ा माण्हू। अली शेर भले हाणे पढ़ियल आहे, शाइरी पाण कंदो आहे, तूं अचेसि तूं साम्हूं कलाम लिखरासि, न लिखी ॾे ॾंड मां भरे ॾींदुसि। एतिरा सिंध जा काफ़ी शाइर आहिनि, अब्दुल रज़ाक शर्मारो अणपढ़ियल हुयो, अॼु बि मौजूदु आहिनि असां शाइर जेके अणपढ़ियल, जेके असां लिखाईंदा आहिनि, लिखंदा शाइरी पंहिंजी आहिनि। चवंदा यार फेयर करे ॾियो, असांखे लिखणु अचे थो पर असां पढ़ियल न आहियूं, इन में को ॾोह न आहे। उहा क्लिप खणी तव्हां ढंढोरो ॾिनो आहे त फलाण 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 फलाण, ॿिए कंहिं ॿिए अदीब सां त ईअं करे पुछ। हे जेको अदीब विहारे थो न, इन खां त पुछ त केतिरियूं सिन्फ़ूं लिखियूं अथव। तव्हां नालो खणी उन्हनि बार बार पुछे, हो चए थो सिन्फ़ हुनखे थी सघे सिन्फ़ न हुजे, हुन मौज़ू सम्झो हुजे। तूं गति ॾिनी सिन्फ़ लिखी अथव, छा लिखियो अथव, हीअं लिखियो अथव, तूं घणियूं सिन्फ़ूं लिखियूं। अचु हिते वेठा मूंसां अली शेर जी जॻह ते जिते बि आई, अचु हिते ॿुधा त घणियूं सिन्फ़ूं लिखियूं अथई, घणा किताब लिखिया अथई। ख़ुदा ख़ुदा खे कर।
लफ़्ज़ त मूंखे ॾाढा था अचनि, तूं शाइर जी हिकिड़ी दिलाज़ारी कई आहे, वधीक नथो चवां पर अलाह ख़ुशि रखई। ऐं सिंध टीवीअ जे इंतिज़ामिया खे मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां त अहिड़े वाहियात होस्ट खे हटाए वञे। ऐं असां जेको सिंध जे शाइरनि जी सरियां वेही तज़लील करे, हा तोखे ख़ान साहिबु हुजे, ॼाणू हुजे, पोइ पुछ ॿिए खां, उहो पुछकारी हलकारी परे 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 थी पाण खे ॾिस पंहिंजे गिरेबान में ॾिसबो आहे, पोइ ॿिए कंहिंजे लाइ ॻाल्हाइबो आहे। जंहिं दोस्त खे इज़त नथा ॾियो त न ॾियो। तव्हां ॾे शेर पाण कोन आहियो, ज़मा ख़ासि केली पाण तव्हां ॾे मेड़ खणी कोन आयो त मूंखे घुरायो। तव्हांजे इदारे मां कंहिं फ़ोन कई हूंदसि, तंहिं इदारे मां चयो हूंदुसि